पग जो जेको आहे वारिस उहो मोहम्मद बख्श खान महर आहे। पग अहिड़ी शइ कोन्हे त जेकी कंहिं सियासी वजह सां चेंज थींदी। सियासत पंहिंजी जॻह ते आहे। सदियुनि पहिरियों इहो रिवाजु आहे कि वॾे पुट ते पग ईंदी आहे सरदार जे। जॾहिं सरदार चाचो सरदार गुलावल खान मरूम अला जन्नत में जॻह जॾहिं उहो अलाह ॾे पंहिंजे ॾे विया त उन पग में जंहिं महिल सरदार मोहम्मद बख्श खे बदिराई वई उन महिल पग में मां बि हुयुसि। पग सरदार ग़ुलाम मोहम्मद खान जे पुट जी आहे, उहा अली गौहर खान जी न थी सघंदी। असां उनजी मज़म्मत कंदासीं। अगरि जे अली गौहर खान अहिड़ी कोशिशि करे थो असां उनखे एज़ द सरदार उनखे थ्रेड भी कंदासीं, मना भी कंदासीं त अहिड़ी कोशिशि हू न करे। सियासत में उन जा हू वॾा आहिनि, सौट आहिनि। पग जेकी आहे रस्मन गादी वारा हुजनि, गादियूं हुजनि, सरदारी पगूं हुजनि या रैसी हुजनि या को क़ौम जो ॼाम हूंदो आहे जीअं लक़ब हूंदा आहिनि। पग असल में पगदार जेको पगदार जो पुटु आहे उन जो ई हक़ आहे। सम्झा हिन में इहो आहे त रिश्तो बहैसियत मुस्लमान जे माण्हू करे सघे थो, उन में का हो नाहे। जेकॾहिं सरदार मोहम्मद बख्श साहब पंहिंजी भेण जो शादी जेका मियाँ मजन साईं सां कराई आहे त उन में कोई ऐब कोन्हे। रही ॻाल्हि इहा त हिन वक़्तु जेका सरदार अली गौहर खान वारा पंहिंजी ग़लती ते आहिनि। सरदार मोहम्मद बख्श खान महर हिन वक़्तु मां सम्झां थो हिकिड़ो लाइक़ु नौजवान आहे, सरदारी जे लाइक़ु बि आहे। मुख़्तलिफ़ बिरादरिन के सरदारन तरफा महर सरदार मोहम्मद बख्श महर की हिमायत में बयान जारी। वीडियो बयान में महबूब बिजरानी, खालिद लुंड, तेगो खान तिगानी, मोहम्मद खान मोहम्मदानी, लियाकत खान मलिक और सलाह खान गोलो चयो आहे त सियासत और सरदारी पग अलग अलग मामला आहिनि। पग जो हक़दार मोहम्मद बख्श महर है। अली गौहर महर के पग के मामले में तकरार पैदा न करण घुरिजे। हू पंहिंजी बिरादरी सूधो सरदार मोहम्मद बख्श महर सां गॾु आहिनि।